मेरे डिपार्टमेंट में जहां ये सारी लड़ाई हो रही है 20 अरब रुपए से ज्यादा की करप्शन हुई है। 20 अरब रुपए से ज्यादा की। सिंध जे सूबाई वज़ीर सईद गनी खे ख़बर पई आहे त संदसि खाते में 20 अरब रुपयनि जो खाट लॻो आहे। इहा ख़ुशख़बरी हू पाण बयानु करे रहियो आहे। इहो त अञा बि कमु ज़बरदस्त थी वियो। उन खां वधीक ॿियो कहिड़ी ईमानदारी चइजे जो हिकु वज़ीर पाण सरेआम चई रहियो आहे त संदसि खाते खे 20 अरब रुपयनि जो खाट लॻी चुको आहे। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे सईद गनी चयो त 2016 में जॾहिं हू लेबर एडवाइज़र हो त खेसि 50 मिलियन रुपयनि जी रिश्वत जी आश कई वई हुई। मुंहिंजे इदारे में 20 अरब रुपयनि खां वधीक करप्शन थी आहे। असां दबाव क़बूल न कंदासीं। मेरे डिपार्टमेंट में जहां ये सारी लड़ाई हो रही है 20 अरब रुपए से ज्यादा की करप्शन हुई है। 20 अरब रुपए से ज्यादा की। जिन्होंने करप्शन किए क्या उनका दबाव मेरे ऊपर नहीं होगा? क्या ऑफरें नहीं होंगी हमें? हम ऑफरें नहीं कबूल कर रहे हैं, दबाव नहीं कबूल कर रहे हैं। उन लोगों को सजाएं दिलवाना चाहते हैं, उनके खिलाफ कार्रवाई करना चाहते हैं, पैसा रिकवर करना चाहते हैं। हाणे सवाल इहो आहे त सईद गनीअ खे इहा रिश्वत जी आश कंहिं कई? उन जवाबदारनि खे लिकाइण बि त ॾोह आहे। इहा ॻाल्हि केरु तस्लीम कंदो त हुन इहा आश थोॾे छॾी हुई। पर जेकॾहिं हू उन जवाबदारनि खे निर्वार करे थो त यकीन सां चई सघिजे थो त हुन उन आश खे लत हणी छॾी हुई। 5, 6, 7 केसेस है, रोजाना केस होता है। रोजाना केस होता है। जाहिर है जिन लोगों ने 20 अरब रुपए की करप्शन की है तो कोई पैसे तो कहीं खर्च कर रहे होंगे ना। हमारे साथ प्रॉब्लम्स हैं। ये जो मैं आपसे बात कर रहा हूं इसलिए कर रहा हूं कि आप सिर्फ वजीरों में चढ़ाई ना करें कि हम कुछ नहीं करते हैं, हुकूमतों में चढ़ाई ना करें हम कुछ नहीं करते हैं। हम करने जाते हैं तो फिर ये होता है। मैं ले लेता महीने के 5 करोड़ रुपए जो बता रहे हैं 2016 में, मैं तो 4-5 महीने लेता मेरा तो काम हो जाता। छा सईद गनी साहब जे घर जा पंहिंजे कारोबार मां आहिस्ते आहिस्ते को मुलाज़िम उन जे असासनि खे गड़काईंदो वञे उनखे ख़बर न पवंदी? 20 अरब रुपया गायब थी वञण खां पोइ अवां जाॻिया आहियो ऐं हिन वक़्त ताईं बयान ॾियण खां सवाइ कुझु न आहियो करे सघिया। अहिड़े क़िस्म जी बयानबाज़ी बि हिकु बेवसी आहे। बसि अवां जी इन ईमानदारी खे सलाम जो अवां ॿुधाए छॾियो त अवां जे खाते खे 20 अरब रुपयनि जो खाट लॻो आहे। जे इहा रक़म अवां जी पंहिंजी ज़ाती हुजे हा त जवाबदारनि खे दुबई मां बि गीले अची पैसनि सूदो पकड़े अचो हा। जेकॾहिं अव्हां खे यकीन न आहे त ही ख़बर ॾिसी वठो। सिंध सरकार जी तर्जुमान सादिया जावेद जे घर मां थियल चोरीअ जो मुख्य जवाबदार सऊदी अरब मां गिरफ़्तार कयो वियो हो। अञा बि यकीन न अचे त इन खे छॾियो हिकु ॿी ख़बर अव्हां जे साम्हूं पेश करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत जी तर्जुमान अकरबा फातिमा जे घर मां धाड़े में इस्तेमाल थियल गाॾी हथ करे 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो हो। पर सूबाई वज़ीर जा ई जवाबदार खाते में नौकरी कंदे बि सोघा नथा थियनि, छो त इहो पैसो अवाम जो आहे। जेकॾहिं इहे गिरफ़्तार थिया त केतिरनि जा नाला निर्वार कंदा। बसि क़ौम लाइ इहो ई काफ़ी आहे त अवां जो मिनिस्टर ईमानदार आहे जो उन अवां खे ॿुधाए छॾियो त खाते खे खाट लॻो आहे ऐं हाणे जवाबदार वञी पाण पकड़े अचो। मेरे डिपार्टमेंट में जहां ये सारी लड़ाई हो रही है 20 अरब रुपए से ज्यादा की करप्शन हुई है। 20 अरब रुपए से ज्यादा की।